Ali 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 ha Ali 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 अस्सलाम वालेकुम यानी मदद साईं साईं मौजूद है साईं नजब शाह ते नजब शाह जो लाइव करे तकरीबन सुबह जा 8 जे 13 मार्च 2023 असांजो वो लाल था निकतासूं तकरीबन 5 बजे सुबह जो फजर जो टाइम ते फजर जी नमाज पढ़ी निकताऊं नजब शाह जी पहिरीं मंजिल ते पहुंची चुका हूं नजब शाह जी दरबार नजब शाह मस्त मस्जिद कंठा पाए पंजो लडो फुकुराही आहे हे साईं नजब शाह जी दरबार में था पाण खजा हिन कंठा पाए पंजो लडो फुकुराही आहे पाए अल्फियूं पंहिंजे बदन ते पाण खड़ी दुनिया ही बुलाए हसीनायूं हितां वारा असांजी लय लगी पई आ हणो है दरजा नारा असांजी लय लगी पई आ वारा असांजी लय लगी पई आ हणो है दरजा नारा असांजी लय लगी पई आ Ali 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 ha Ali Ali दरबार बुधा का तो बोलता अब साईं दरगाह नजब शाह बादशाह ने मदद ते मिलंदा आहियूं मुश्किल में भी खिलंदा आहियूं जान अली अतमान अली बोलो 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 जाकी रानी इरशाद जी दिल में तलब सदाई ताज़ी आहे अच हेॾे हलियो प्यारा असांजी लय लगी पई आ हणो है दरजा नारा असांजी लय लगी पई आ असीं आहियूं अलीअ वारा असांजी लय लगी पई आ हणो है दरजा नारा असांजी लय लगी पई आ असीं आहियूं अलीअ वारा असांजी लय लगी पई आ हणो है दरजा नारा असांजी लय लगी पई आ असीं आहियूं अलीअ वारा असांजी लय लगी पई आ हणो है दरजा नारा असांजी लय लगी पई आ पाण खजा हिन कंठा पाए पंजो लडो फुकुराही आहे हिन कंठा पाए पंजो लडो फुकुराही हितां वारा असांजी लय लगी पई आ हणो है दरजा नारा असांजी लय लगी पई आ असीं आहियूं अलीअ वारा असांजी लय लगी पई आ हणो है दरजा नारा असांजी लय